अस्सलामुअलैकुम दोस्तों, सोब सीरियल दुलाब जे हिकु नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे इन जी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं बि असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं हर हिकु नई ख़बर जल्द खां जल्द तव्हां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। के ॾेखारियो वेंदो त इन नई एपिसोड में जेको आहे सो मुराद चढ़ाई कंदो रुस्तम जे मथां। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त रुस्तम हुनखे चवंदो त भली करे ऐं मुराद खां पोइ मुराद चवंदसि त जेको आहे सो मां हिते वेहण न आयो आहियां, बहरहाल तोखां फ़ैसिलो वठणु आयो आहियां त तो जेको आहे सो असां सां कूड़ छो आयो ऐं जेको आहे सो उनजो हाणे तोसां फ़ैसिलो थींदो। ऐं होॾो वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो मीर जाफ़र ख़ान ऐं रज़न ऐं गकर वारा पाण में जेको आहे सो छड़ विछड़ थी वेंदा ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उन्हनि जो पाण में जहिड़ो थी वेंदो। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो मीर शाहनवाज़ चाहींदो त जेको आहे सो मां कून सां शादी कयां, बहरहाल उन जी ॻाल्हि तां हिननि जे विच में इख़्तिलाफ़ पैदा थी वेंदी ऐं तंहिंखां पोइ हिननि जी दुश्मनी थी वेंदी। ऐं उन खां पोइ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गकर वारनि जी दुश्मनी हर हंधि ऐं थी वेंदी ऐं हे अकेला रहिजी वेंदा। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त शाहनवाज़ ख़ान अहिड़ो कमीनो आहे जेको हिननि खे बार बार जेल कराए जेको आहे सो पाण आज़ादु हूंदो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कूंज जेको आहे सो परेशान थी वेंदी त हाणे मां छा कयां, जेको आहे सो मीर शाहनवाज़ ख़ान त हाणे छॾींदो बि कोन। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो मुराद वारा हाणे जेको आहे सो इन कोशिशि में आहिनि त जेको आहे सो असां तमामु जल्द जेको आहे सो पंहिंजी भेण खे वापसि करायूं, छो जो जेकॾहिं असां उनखे इज़त सां जेको आहे सो इज़त सां ईअं वापसि न कंदा, हाणे असांखे सख़्तु क़दम खणणा पवंदा ऐं उन खां पोइ जेको आहे सो असां पंहिंजी भेण खे वापसि कराए सघंदासीं। दोस्तों तव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट सेक्शन में पंहिंजो राय ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं नई वीडियो में, रखंदा पंहिंजो ख़्यालु, ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।